सदर डॉक्टर आरिफ अलवी चयो आहे त अना ज़बरदस्ती या आजिज़ी जी हिकमत कहिड़ी रोश के ग़ालिब अचणु घुरिजे। असां दरगुज़र सां तकरार हल करण में कामयाब थींदासीं। सभिनी ते ज़ोर भरींदो रहियो आहियां त मौजूदा सूरतहाल जो हल तलाश करियो। अॼु जी का बि सियासी पार्टी कॾहिं बि पाकिस्तान मुखालिफ़ नाहे रही। का बि पार्टी गद्दारनि ते ॿधल नाहे। ईरान सऊदी अरब में क़ाइम थींदड़ अमन गैर मामूली आहे। इहो क़दम अज़ीम अॻवाननि जी सोच में गैर मामूली तब्दीली जी निशानी करे थो। छा असांजी क़यादत बि ईरान सऊदी क़यादत जहिड़ी अज़म जो मुज़ाहिरो करे सघे थी? सख़्त बयानबाज़ी माण्हुनि जी सोच खे मुतासिर कंदी आहे। उहे क़ौमूं अज़मत हासिल कंदियूं आहिनि जेके तारीख़ मां सबक़ सिखंदियूं आहिनि। पाकिस्तान पहिरियां सियासत बाद में आहे। इमरान ख़ान ॻाल्हियुनि ज़रिए मसइला हल करण जी कोशिश खे नाकाम बणायो। एहतजाज जे नाले ते इदारनि ऐं अहम इमारत खे साड़ियो पियो। पीटीआई क़यादत कारकुननि शहीदनि जी यादगारनि खे बि बख़्श न कयो। विगोड़ी जथनि सरकारी मिल्कियतुनि ते हमला कया। विगोड़नि खे बख़्श न कयो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया बरी क़ौम विगोड़ी कार्रवाइनि जी मज़म्मत कई। मुहिब वतन शहरी करे रियासत खे नुक़सान नाहिनि पहुचाईंदा। इमरान ख़ान जेकॾहिं बहादुर हुजे हा त कारकुननि सां गॾु जेल में रहे हा। सिंध हुकूमत जो तर्जुमान मुर्तज़ा बहा। नव मई ते जिन्ना हाउस ते विगोड़नि जे हमले बाबति छिड़काईंदड़ अहम तफ़सील साम्हूं अची विया। जिन्ना हाउस ते पूरी रिथाबंदी ऐं कोऑर्डिनेशन सां गॾु सोचियल सम्झल तरीक़े सां हमलो कयो वियो हो। हमले में कुझु विगोड़ी अॻवाननि जी सिधे रीत शिरकत ऐं रहनुमाई शामिल हुई। सिविल सोसाइटी ऐं स्कूली ॿारनि पारां रेडियो पाकिस्तान पेशावर जो दौरो। ॿिए ॾींहुं बि मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि ऐं सिविल सोसाइटी जी औरतुनि दौरो कयो। औरतुनि ऐं ॿारनि पारां रेडियो पाकिस्तान जे सड़ियल इमारत जे मुख़्तलिफ़ हिसनि जो दौरो। रेडियो पाकिस्तान जे हमले 9 ऐं 10 मई ते थियल वाक़िअनि जा तफ़सील ॿुधाया। इस्लामाबाद हाई कोर्ट में पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जी 100 खां वधीक केसिस में गिरफ़्तारी रोकण बाबति दरख़्वास्त ॿुधणी। अदालत पारां इमरान ख़ान खे वधीक कंहिं केस में गिरफ़्तार न करण बाबति हुकुम में 31 मई ताईं वाध। वफ़ाक़ पारां केसनि जा तफ़सील फराहम करण लाइ मोहलत जी दरख़्वास्त। अदालत दरख़्वास्त मंज़ूर कंदे ॿुधणी 31 मई ताईं मुलतवी करे छॾी। नेब रावलपिंडी अलकादर ट्रस्ट केस में पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान ऐं संदसि घरवारी खे सुभाणे तलब करे वरितो। नेब पारां सुभाणे इमरान ख़ान खे ज़ाती हैसियत में तलबी जो नोटिस जारी। जांच जे सिलसिले में सवालनामो बि मोकिलियो वियो। नेब बुशरा बीबी खे बि सुभाणे घुराए वरितो। नेब टीम नोटिस वसूल करण लाइ ज़बान पार पहुची वई। नेब पारां अलकादर ट्रस्ट केस में पीटीआई अख़बार शहज़ाद अकबर बि तलब। नोटिस जारी। शहज़ाद अकबर 22 मई ते केस सां लाॻापियल दस्तावेज़ बि खणी अचण जी हिदायत। नाले वारे अदीब ऐं मुहक़िक़ गुल हसन कलमती जो मड़ मलिर में मिठी माह हवाले। गुल हसन जे मुला अर्ज़ी बलोच ॻोठ में जनाज़े नमाज़ अदा कई वई। जनाज़े नमाज़ में MNA अब्दुल हकीम बलोच, MPA सलीम बलोच ऐं सलमान अब्दुल्ला मुराद समेत सियासी समाजी अॻवाननि, अदीबनि, शाइरनि, वारसनि ऐं ॿियनि जी शिरकत। गुल हसन कलमती जे विछोड़े ते सॼी सिंध सोगवार। वॾे वसीम बरादरी शाह, सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ऐं ॿियनि पारां दुख जो इज़हार। कराची में महीनो अॻु मुबैना तौर गुम थियल चक जो रहवासी PP अॻवान अयाज़ अहमद महर घर पहुची वियो। अयाज़ महर जे घर पहुचण ते वारसनि में ख़ुशीअ जी लहर छाइजी वई। शहदादपुर वेझो ॻोठ लालजान बिरोही वासन ॿारी। जाम ब्रांच में बुरी फोत। टोबुनि 3 वरनि जी काइनात बेल जो मड़ रेलवे मोरी वटां हथ करे वरितो। घर में कोहराम। मिर्ज़ापुर में फुरदरान मुसामत ते क़त्ल थियल फौजी जवान जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वारसनि जी चुनाव ते 3 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस हिन वक़्त ताईं जवाबदार गिरफ़्तार नाहे करे सघी। जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं धरणो जारी रहंदो।